वारी भागन वारी अचे थी दुनिया सारी सिध धरती शाल जरगी तू सदा ही सावा सब संग तुझा प्या निखरी ही रंग तुझा ही धड़ियों ही दंग तुझा। अस्सलाम वालेकुम, हक मौजू जिए सिंध जिए लतीफ़। दोस्तों कड़ा हाल आहिनि? ठीक ठाक, उम्मीद है सब ठीक ठाक तैयार हूंदो। असां हींअर मौजूद आहियूं कराची सोराब गोठ। असां असांजा दोस्त गॾु आहिनि कल्चर डे जी तैयारी करण लाइ सुबुह जो इंशाल्लाह प्रेस क्लब ते पहुंदासीं दोस्तनि सां गॾु। हींअर असां सां गॾु आहिनि शाहनवाज़ दलवाणी ऐं असांजो दोस्त फ़कीर मोहम्मद दलवाणी, उनखां पोइ शेर अली दलवाणी, उनखां पोइ हबीबुल्ला दलवाणी। दोस्तों अॼु जेको थो फ़कीर मोहम्मद दलवाणी खां कुझु हाल अहवाल कंदासीं कल्चर डे जे हिसाब सां, त उहो कीअं इंजॉय पियो करे भरपूर तरीक़े सां। ऐं उनखां पोइ जुमन दरबदर जी जेको थो अॼु चालियो आहे उन हिसाब सां बि असां सां ॻाल्हाईंदो फ़कीर मोहम्मद दलवाणी। जी फ़कीर मोहम्मद साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए सिंध जिए लतीफ़ हक मौजूद सब दोस्तों। सब खां पहिरीं त कल्चर डे जूं सॼी दुनिया ॾे तोड़े परॾे में रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे कल्चर डे जूं लख लख वाधायूं। उन सां गॾोगॾु अॼु असां उन सिंध जी महान हस्ती महान इंसान खे बि नथा विसारे सघूं। तव्हांखे ॼाणो था, तव्हां उनखे सुञाणो था, मोहतरम जनाब जुमन दरबदर जंहिंजो अॼु चालियो आहे। अॼु असां उन कल्चर डे जी ख़ुशी बि आहे, लेकिन गॾोगॾु असां उनखे बि न विसारियो आहे। जुमन दरबदर सिंध जी हिकु अज़ीम ऐं महान शख़्सियत हुई। तव्हां उनखां चङी रीति वाक़िफ़ु आहियो, पर मां सिर्फ़ु अॼु उनजे हिकिड़े लक़ब ते तव्हांखे चंद लफ़्ज़ ॿुधाईंदुसि। उनजो लक़ब जुमन दरबदर। लफ़्ज़ दरबदर असां मुराद उन मां इहा न आहे त धिका खाइण या भटकण वारे खे दरबदर न। लफ़्ज़ दरबदर यानी हिकु दर खां ॿिए दर या हिकु घर खां ॿिए घर ताईं, ऐं उहो घर दिलनि जो घर हो। उन लफ़्ज़ जेको चयो आहे दिलनि जो घर, हिकु दिलि खां ॿी दिलि ताईं। तव्हां ॼाणो था त जीअं जुमन दरबदर जो ॾुख न सिर्फ़ु असां न सिर्फ़ु उनजे पाड़ेसिरियनि न सिर्फ़ु उनजे अज़ीज़नि, बल्कि जुमन दरबदर जो जेको पैगाम हो, दरबदर वारो जेको लक़ब हो उनजो, उहो हिकु दिलि खां ॿी दिलि तां अॼु पूरी सिंध ताईं फैलियल आहे। त अॼु असां कल्चर डे जे मुनासिबत सां जुमन दरबदर खे बि खेनि यादि था करियूं। उनजी यादि खे उनखे जुमन दरबदर खे भेटा पेश करण जे लाइ असां उनजो ॻायल हिकु मशहूरु गीत आहे जेको उनजे तहत सभई दोस्त गॾिजी उन ते भेटा पेश कंदा। मिठा मेहरान में मिलबो, मिठा मेहरान में मिलबो, वठी हर हर जन्म वरबो, वठी हर हर जन्म वरबो, मिठा मेहरान में मिलबो, मिठा मेहरान में मिलबो। बिल्कुल दोस्तों, असां हाणे मोकिलायूं था तव्हां खां जेको थो असां 4 दिसंबर ते कराची प्रेस क्लब ते ईंदासीं ऐं दोस्तनि सां गॾु हूंदासीं, दोस्तनि सां गॾु वीडियो ठाहींदासीं इंशाल्लाह। ऐं इहो हिकु नारो हुजणु खपे त जेॾहिं बि कराची में निकिरो पंहिंजे हथनि में पिनाफ्लेक्स हुजनि, उन्हनि ते इहो हिकिड़ो ई नारो लिखियलु हुजे, सिंध में धारिया ना मंज़ूर, सिंध में धारिया ना मंज़ूर, समझी मां पंहिंजी अखियुनि में पाई ए सिंध अमा थो वचन कयां मां तुंहिंजी सीध सजाई दूं, तुंहिंजी मिट्टीअ खे सुरमो समझी मां पंहिंजी अखियुनि में पाई दूं। तूं महान आहीं जी जल मुंहिंजी मां तुंहिंजा गीत बॻाई दूं, ओ जी जल मरदे दम ताईं मां तुंहिंजा